धर्मपुर भरसा नापरकोट थाने की हद नापरकोट के कच्चे वारे इलाके में शहीद पुलिस एहलकारन ऐं फोटोग्राफर वाक़े में मुलविस ॾोहारनि की गिरफ़्तारी लाइ डीआईजी लाड़काना नासिर आफ्ताब पठान, एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद अमन शेख ऐं एसएसपी शिकारपुर अमीर सऊद मंसी जी अगवाणी में गुरबल ॾोहारनि जंगू तेगाणी, सिकंदर सब्जोई, हाकिम तेगाणी, बेलो तेगाणी, सुखियो तेगाणी, खैरू तेगाणी ऐं ॿियनि ॾोहारनि जे थाकनि ते पुलिस चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कयो वियो। गुरबल ॾोहारी पुलिस पहुचण खां अॻु फरार थी वञण में कामयाब थी विया। पुलिस ॾोहारनि जे थाकनि खे एपीसी चैन मशीननि, बख़्तरबंद गाॾियुनि, पुलिस मोबाइलनि सां लताड़ करे जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबबि इलाइक़े में सॼो ॾींहुं ख़ौफ़ ऐं ॾाका वारी सूरत-हाल रही। कच्चे वारे इलाइक़े में मिलियल ॼाण मूजिबि पुलिस ॾोहारनि जो ख़ौफ़ ख़त्म करण लाइ ॾोहारनि जे थाकनि ते पहुची राकेल लांचर, एलएमजी गन ऐं जीथड़ियुनि ऐं ॿियनि हथियारनि सां शदीद फायरिंग कई, पर गुरबल जवाबदार पुलिस पहुचण खां अॻु पंहिंजा थाक छॾे कच्चे जे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं फ़रार थी वञण में कामयाब थी विया। राति थियण सबबि पुलिस कार्रवाई खे रोकियो वियो। ॿिए तरफ़ पुलिस ज़रियनि मूजिबि सुभाणे पुलिस कार्रवाई जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।